औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अवल अल्लाहु अलीम आला आलम जोधणी क़ादिर पंहिंजी कुदरत से क़ाइम आहे क़दीम। वाली वाहिद वहदहू राज़िक़ रब रहीम। सो सारा सचो धनी चई हमद हकीम। करे पाण करीम थो जोड़ूं जोड़ जहान जी। सजण साईं अवां दोस्तन सजनन जी चाहत मोहब्बत ऐं कुर्ब भरियन मींहं भरियन यापन खां पोइ हिकु भेरो मां हाज़िर आहियां अवां जो दोस्त आजिज़ रहमतुल्लाह लाशारी लोक अदब कचहरी सां गॾु। असां जॾहिं लोक अदब जी ॻाल्हि कयूं था त क़दीम या बुनियादी अदब या लोक अदब कंहिं बि ॿोलीअ जे उन अदब खे चयो वञे थो जेको इब्तिदाई ऐं असासी हुजे। उन जी बुनियादी बेहक पीढ़ ते वधीक ओसारी कई वई हुजे। उन में फ़न जे लिहाज़ खां का ओणाई थी सघे थी। लोक अदब जी पंहिंजी हैसियत आहे। आम अदब खां उनखे अलॻि ॻणियो वञे थो। मौज़ू ऐं घाड़ेटे जे लिहाज़ खां बि उन में इनफ़रादियत आहे। लोक अदब बि क़दीम अदब आहे। उनखे इब्तिदाई अदब पिणु चयो वञे थो। सक़ाफ़ती तहज़ीबी रवायतुनि ऐं अक़ीदनि जी का बि लिखत न हूंदी आहे। इहो माज़ीअ सक़ाफ़ती तहज़ीबी रवायतुनि ऐं अक़ीदनि जे हवाले सां हाल जे मशहूर सुगड़नि वसीले सीने बसीने सफ़र कंदो लिखत वारे अदब नसर तोड़े नज़म वांगे मुख़्तलिफ़ सिन्फ़ुनि जी सूरत में मिले थो। सजण साईं लोक अदब खे लोक या ज़ुबानी रवायतुनि वारो अदब बि चयो वञे थो। सक़ाफ़ती तहज़ीबी रवायतुनि ऐं अक़ीदनि जी हवाले सां लोक अदब खे आम शाइरी बि सॾियो वियो आहे। आम सिंधी शाइरी मां असांजी मुराद उहो सिंधी शेर आहे जो सिंध जे अवाम में मक़बूल ऐं मुरवज आहे। उहो शेर असांजो सिर्फ़ु पढ़ियलनि ताईं महदूद कोन्हे बल्कि सिंध जे अणपढ़ियल ॻोठाणे कुड़मी ख़्वा कासबी हारी तोड़े ॿेले जे बाज़ौक़ सजननि जे विर्द जो वज़ीफ़ो रहियो आहे। सजण साईं असांजो ही लोक अदब क़दीम रवायतुनि जो दस्तावेज़ आहे ऐं असांजे इन लोक अदब खे जॾहिं ॾिसूं था परखियूं था हूअं त कविता जे क़ुदरत जो आलाप आहे। हिन जो लाॻापो दिमाग़ सां न पर दिलि सां आहे। ईअं खणी चइजे त इंसानी जीवत जॾहिं कंहिं पहाड़ी झिरणे जियां सुख ऐं ॾुख जे लाहिनि चाढ़ियुनि तां लहंदे चढ़ंदे वहण लॻे। हिन मां झिरणे जी झिरझिर ऐं किलकिल जे
शब्दनि जियां के आलाप निकिरनि था। सिंधी लोक अदब सिंधी अवाम जे मज़ाज जो आईनो आहे। सिंधी लोक अदब में सिंध जे अवाम जी रोज़मरह जी ज़िंदगीअ, सिंध जी तहज़ीब ऐं तमदन, अवाम जी उथणीअ वेहणीअ, रीतुनि रस्मुनि ऐं सिंध जी सक़ाफ़त जो अक्स चिटियल आहे। हिन अदब में सिंध जे आम माण्हुनि जी रोज़मरह जी ज़िंदगीअ सां वास्तो रखंदड़ जानवरनि जहिड़ोक चौपाए माल, ढोरनि ढगनि, उठनि ऐं घोड़नि, मेंहिनि ऐं गउनि, रिढुनि ऐं बकरियुनि जो ज़िक्र कयल हूंदो आहे। अहिड़ी तरह सिंध जे अवाम जी रोज़मरह जी ज़िंदगीअ सां वास्तो रखंदड़ ॿियूं शयूं ऐं ज़रिया जहिड़ोक गाह ऐं गुलज़ारियूं, ऋण ऐं राओ, थर ऐं बर, हुनुर ऐं धंधा, रस्मूं ऐं रवाज, मेला ऐं मलाखड़ा, ॾिण ऐं वार ऐं उन्हनि खां सवाइ आम माण्हुनि जा उमंग ऐं जज़्बा ऐं उन्हनि जूं नफ़्सियाती कैफ़ियतूं ई आहिनि जेके हिन अदब जा आम उनवान ऐं मौज़ू हूंदा आहिनि। सिंधी लोक अदब में सिंध जे हर ख़िते, हर जाति, हर नस्ल, हर क़ौम ऐं उन जे कुड़म, हर क़बीले जो धार धार बयानु कयल हूंदो आहे। अहिड़ी तरह सिंधी लोक अदब में सिंध जे धार धार क़ौमुनि, क़बीलनि ऐं ज़ातियुनि जी उथणी वेहणी, रीतुनि रस्मुनि ऐं रवाजनि जा वस्तार थियल हूंदा आहिनि। साॻीअ तरह सिंध में रहंदड़ धार धार क़ौमुनि, क़बीलनि ऐं ज़ातियुनि जे माण्हुनि जी इज़त, मर्दानगी, मान, मर्यादा, मर्तबे, मुरवत, सूरत ऐं सीरत, सूरियाईअ, सचाईअ, सूंह ऐं सोभिया जो बयान बि सिंधी लोक अदब जा मौज़ू ऐं उनवान आहिनि। ॿियनि लफ़्ज़नि में हीअं चइबो त लोक अदब जे शाइरनि तोड़े सुगड़नि सिंधी अवाम जे समाजी सक़ाफ़ती ऐं नफ़्सियाती कैफ़ियतुनि ऐं जिबलतुनि जो वॾे ग़ौर ऐं गहराईअ सां अभ्यास कयो आहे। लोक अदब जे शाइरनि ऐं सुगड़नि सिंध जे अवाम जे ज़िंदगीअ जी जज़्बाती पहलूअनि जहिड़ोक इश्क, मुहब्बत, प्यार, महबूब सां मिलण जी आस ऐं तलब, सिक, सोज़, तड़प, दुख, दर्द, वसल, फ़िराक़, विछोड़े ऐं मेलाप जे ख़्वाहिशुनि लाइ आसुनि, उमेदुनि, उमंगुनि ऐं अहसासनि जो लोक अदब जे सिन्फ़ुनि में इज़हार कयो वेंदो आहे। लोक अदब जो मुतालियो ॿुधाए थो त लोक अदब इंसानी समाज जी इर्तिक़ा ऐं नशो नमा करण वारो आहे। लोक अदब में सिंधी सक़ाफ़त जी सूंह ऐं सोभिया, सुगंध ऐं सुरहाण समायल आहे। हीअ अदब
आम माण्हुनि जे जज़्बनि ऐं उमंगुनि, मायूसियुनि, महरूमियुनि, एहसासनि ऐं ज़हनी रुझाननि जो तर्जुमान आहे। न फ़क़ति एतिरो पर लोक अदब सिंधी ॿोलीअ जी सिटरा ऐं साख़, लुग़वी ज़ख़ीरे ऐं फ़ितरी ख़ूबियुनि जो मुहाफ़िज़ आहे। ठीक अहिड़ी तरह लोक अदब सिंधी अवाम जो आईनेदार आहे। लोक अदब जो बुनियादी तसवुर इंसान जी इज्तिमाई ज़िंदगी वारो तसवुर आहे। लोक अदब फ़ोकलोर उहो मवाद आहे जेको बुनियादी तौर ते चइनि ॻाल्हियुनि सां जड़े थो। सभ खां पहिरीं रवायत, अमल या रवाज, राग ऐं संगीत ऐं कहावत। लोक अदब जो कल्चर बुनियादी तारीख़ी कल्चर आहे। उन करे उहो घणो करे मुज़ाफ़ाती यानी इलाक़ाई आहे। लोक अदब घणे भाङे ग़ैर मज़हबी हूंदो आहे, छो त लोक अदब मज़हबनि खां अॻे पैदा थियो हो। लोक अदब जा बुनियाद इंसान जी तारीख़ ऐं तहज़ीब जा बुनियाद आहिनि। लोक अदब हर ॿोलीअ जो रूह आहे, बयान ऐं इज़हार जो फ़ितरी नमूनो आहे जंहिंमें ॿोलीअ जो ख़ज़ानो समायल आहे। असांजी सिंधी ॿोली पिणु लोक अदब जे अमुल ख़ज़ाने सां मालामाल ऐं ममूर आहे। लोक अदब जा मर्कज़ असांजूं ॿहिराड़ियूं ऐं असांजा ॻोठ आहिनि। सिंधी लोक अदब जी वॾी अहमियत आहे। लोक अदब मां मुराद असांजे ॿहिराड़ियुनि जो उहो अदब आहे जंहिंमें सिंधी ज़ुबान जे लफ़्ज़नि जा वॾा ज़ख़ीरा समायल आहिनि। लोक अदब असांजे ओताकुनि ऐं मच कचहरियुनि जी विंदुर विरूंह सां गॾु सिख्या ऐं नासिहाना नुक़्तनि सां बि चुमटार आहे। लोक अदब में वॾी गहराई ऐं मणिया समायल हूंदी आहे। उहो रवाजी तौरु कोन सम्झी सघिबो आहे, उन लाइ वॾे वीचार जी ज़रूरत हूंदी आहे। इहा ॻाल्हि यादि रखणु खपे त लोक अदब ॾाहनि जी ॾात आहे, सेबतनि जी सोच आहे। गोहरपण जा उहे गुफ़्ता कंहिं महिल मौक़े ईंदड़ हालतुनि खे आॾो रखी वीचारींदा आहिनि। जंहिंमें ऊन्हो फ़िकिर, ॾाहप ऐं को न को नुक़्तो शामिल हूंदो आहे। जहिड़ी तरह जे दौर में मुज़ाहिमती अदब मार्शलाउनि ऐं कारनि क़ानूननि जे नफ़ाज़ जे रद्द अमल में अचे थो, जेको घणे क़दुरु अलामती हूंदो आहे। साॻीअ रीति लोक अदब बि फ़ौरू टोलनि जे कब्ज़े, धारियनि जी धिकार, हाकमाणे ॾाढ ऐं ज़ुल्म ख़िलाफ़ अवामी सतह ते बग़ावत जो इज़हार हूंदो आहे। ऐं उहो इज़हार जेको वाहण ऐं वसंदियुनि में उसरे निसरे थो। लोक अदब आम लोकनि जो अदब हूंदो आहे। उन ते कंहिं बि शाइर या ॾाहे जी सनद लॻल न हूंदी आहे। अवां सजननि जे नींहं भरियनि नियापनि ऐं सिक भरियनि सलामनि जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। मां थोराइतो आहियां
उन्हनि महिरबान दोस्तनि जो जेके मूंखे हिन लोक अदब कचहरी जे हवाले सां पंहिंजे मुहबतुनि जो इज़हार कंदे उत्साह ॾेई रहिया आहिनि ऐं चाहत जा रंग ॾेई रहिया आहिनि। मां थोराईंदो आहियां असांजे मोहतरम दोस्त मोहतरम जाम ख़ान खोसे जो, जेके असांजे हिन लोक अदब कचहरी में गॾु आहिनि। साजिद अली, अवां जूं महिरबानियूं। आबिद लाशारी, अवां जूं महिरबानियूं। असांजो मौलाना मौलवी मोहम्मद आशिक लुन फरमाइनि था त साईं अॼु असांखे हाजी अब्दुल हक ऐं जानण फ़क़ीर जी नात ॿुधायो। सजण साईं इंशाअल्लाह इरादो अथऊं, कोशिशि अथऊं तव्हां ताईं अवां जी ख़्वाहिशुनि जो इज़हार पहुचाए सघूं। असांजो मोहतरम दोस्त सज्जाद अली साजिद अली चवे थो त साईं तव्हांखे पटको तमामु सुहिणो पियो लॻे। साईं मुंहिंजा यकीनन पग इंसान जो शान ऐं मान आहे, पर असां उहा पंहिंजी पग पाण लाहे किन ॿियनि मथनि जे हवाले कई आहे जेके शायदि इन जे लाइक़ बि आहिनि, अलाए न आहिनि। असांखे पंहिंजी पग बचाइणी आहे त असांखे इन निज लोक अदब खे संभालणो पवंदो ऐं लोक अदब जे रंग खे संभालणो पवंदो। असांजो मोहतरम दोस्त आरजे ज़हूर मेहदी चवे थो तमामु बहितरीनु सिलसिलो साईं। ज़हूर साईं अवां जी वॾी महिरबानी, लख लाइक, वॾा वड़। हाफ़िज़ आबिद हुसैनी असां सां गॾु आहे ऐं चवे थो माशाअल्लाह। शोबान लाशारी असांखे ॿुधी रहियो आहे, चवे थो सर निसरिया पांद उतर लॻाओ पिरी, मूं तो कारण कांद सहसे सुखाऊं कयूं। हिन सां गॾु शोबान लाशारी चवे थो तमामु बहितरीनु प्रोग्राम। मां थोराईंदो आहियां मोहतरम दोस्त ज़ख़्मी सालिह संजराणी जो, जेके असां सां जाम शोरे जे थधिड़ियुनि हवाउनि इल्मैन जे मर्कज़ जाम शोरे मां असांखे ॿुधी रहिया आहिनि। सालिह साईं अवां जी वॾी महिरबानी, वॾा वड़। रोज़ जे मामूल मुताबिक़ अॼु अवां असांजी हिन लोक अदब कचहरी में असां सां गॾु आहियो ऐं असांखे ॿुधी रहिया आहियो। उमेद तव्हां जूं मुहबतूं क़ाइमु रहंदियूं। असांजो तमामु महिनती मुहबत भरियो क़ुर्बाइतो दोस्त जोखियो जसारत इलियास सिंधी चवे थो ग्रेट वर्क। सजण सोणा अवां जा वॾा वड़, वॾियूं महिरबानियूं, लख लाइक, लख कुर्ब। जाम ख़ान चवे थो त तमामु बहितरीनु सुगड़नि जी शाइरी ऐं लोक अदब जे हवाले सां ही तमामु बहितरीनु सुठी ऐं सुहिणी कचहरी। मोहतरम जाम साईं अवां जूं महिरबानियूं, लख लाइक, किरोड़ हा कुर्ब। मोहतरम साजिद अली चवे थो त साईं असां तव्हांखे ज़िले नौशहर फ़िरोज़ जे साहती परगिणे शहर लाखा रोड खां ॿुधूं पिया। साजिद अली अवां जी महिरबानी, वॾा वड़, लख लाइक। मां सम्झां थो त असांजे मोहतरम दोस्त ऐं सुगड़ सोबारे भट्टीअ सां अवां जो रिश्तो, अवां जो नातो नीअं भरियो नातो। मूंखे उमेदु आहे तव्हांजे इन लोक अदब जे चाह मुहबतुनि ऐं कुर्बतुनि सां यकीनन असां जूं ही लोक अदब कचहरियूं सोशल मीडिया जे हिन ज़रिए सां उमेदु आहे त रोज़ानो पंहिंजे
औज ऐं पंहिंजे मौज ताईं ज़रूरु पहुचंदियूं। अव्हां जो साथ सलामत रहे। दोस्त अब्दुल गफ़ूर असांखे प्रोग्राम में ॿुधे पियो। फ़क़ीर तारिक हुसैन हुसैनी असांजे हिन लोक अदब कचहरी में रोज़ जे मामूल जीअं गॾु आहे ऐं चवे थो साईं अव्हां जी ही लोक अदब कचहरी असां कराची खां ॿुधी रहिया आहियूं। असांजो हिकु ॿियो सुघड़ पंहिंजे फ़न जो सुघड़, पंहिंजे हथ जे हुनर जो सुघड़ मोहतरम आजिज़ बुगटी असांखे ॿुधी रहियो आहे ऐं चवे थो बहितरीनु प्रोग्राम। आजिज़ बुगटी साईं अव्हां जूं वाणियल खटूं तमामु बहितरीनु वाण सां अव्हां जी सुघड़ाइप, अव्हां जी ॾाहप ऐं अव्हां जे फ़न सां अव्हां जी सचाई जो तमामु वॾो सबूत आहिनि ऐं उहो सबूत अव्हां जे फ़नी किरत में असां ॾिसी करे ॾाढो ख़ुशि थींदा आहियूं ऐं अव्हां जहिड़नि माण्हुनि असांजे हिन सिंधी समाज जे अंदरि ख़ासि तौरु असांजे सिंध जी सकाफ़त खे मथ भरो आणण में तमामु वॾो किरदारु अदा कयो आहे। उमेद अव्हां जूं इहे महिनतूं, कावशूं, कोशिशूं जारी रहंदियूं ऐं हिकु ॾिहाड़ो उहो परे नाहे जो अव्हां खे पंहिंजी मंज़िल जो ज़रूरु को न को वॾो मान मिलंदो। असांजो मोहतरम दोस्त जमालदीन भलाई सऊदी अरब जिद्दे मंझां असां सां गॾु आहे ऐं हिन लोक अदब कचहरी खे ॿुधे पियो। जमालदीन साईं अव्हां जी वॾी महिरबानी, वॾा वड़ जो रोज़ जे मामूल मुताबिक़ अॼु अव्हां भले पार में वेही असांजी हिन कचहरी में असां सां गॾु आहियो। मां थोराइतो आहियां तमामु बहितरीनु असांजे दोस्त शाइर, सदाकार, बहितरीनु कंपियर मोहतरम दोस्त राजा रुस्तम पालारी जो, जेके असांजे हिन लोक अदब कचहरी में असां सां गॾु आहिनि। लिखनि था वाह साईं तमामु बहितरीनु माशाअल्लाह। राजा रुस्तम अव्हां जा वॾा वड़ लख लाइक़। असांजी हिन लोक अदब कचहरी में असांखे ॿुधी रहिया आहिनि मोहतरम दोस्त ज़ुल्फ़कार दौलताणी ऐं कचहरी खे सलाम चवनि था। ज़ुल्फ़कार साईं वालेकुम अस्सलाम। अव्हां जा वड़, अव्हां जूं महिरबानियूं। सजण साईं जॾहिं असां लोक अदब जी ॻाल्हि कयूं था त असांखे पतो पवे थो त लोक अदब उहो आहे जेको शुरूआत में कंहिं हिकु शख़्स जी जज़्बात ऐं वीचारनि जो इज़हार हूंदे पिणु वक़्तु गुज़रंदे लोकनि यानी अवाम जी रचना बणिजी वियो आहे। उहो ज़ुबानी रवायतुनि ज़रिए पीढ़ी दर पीढ़ी महफ़ूज़ रखियो वियो आहे ऐं घणो अरसो पोइ उन्हीअ जो कुझु हिसो क़लमबंदि करण जी कोशिशि कई वई आहे। लोक अदब जो रचींदड़ अक्सर नामालूम शख़्स हूंदो आहे, पर कॾहिं कॾहिं कंहिं ॼातल सुञातल शेर या को अहिड़ो गीत बि आम माण्हुनि में मक़बूल थी वेंदो आहे ऐं वक़्तु गुज़रंदे उहो पंहिंजो आला मक़ाम हासिल करे वठंदो आहे। यकीनन असांजो उहो तसवुरु हींअर ख़तमु थी चुको आहे त लोक अदब कंहिं अणॼातल माण्हूअ जो हूंदो आहे। मां ईअं चवंदुसि त हिन वक़्तु असांजे लोक अदब जा तमामु नाले वारा सुघड़ निर्वार थी चुका आहिनि। हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैहि खां पोइ केतिरा ई खोड़ सारा सिंध जा सुघड़ जन पंहिंजे ॾात जे ॾावण सां उहे तमामु बहितरीनु तख़लीक़ूं
लोक अदब जूं सिन्फ़ूं सरजे असांजे हिन क़ौमी अदब जी ख़िदमत कई आहे। असांखे असांजो दोस्त सीनियर सहाफ़ी मोहतरम यासीन मशहूरी लाड़काणे में ॿुधी रहियो आहे ऐं प्रोग्राम खे पसंदि करे पियो। साथ सलामत सिंध सलामत यासीन अहमद मशहूरी, अवां जी वॾी महिरबानी, वॾा वड़ वॾा कुर्ब। असांजो दोस्त जमालुद्दीन भलाई सऊदी अरब जिद्दे मंझां असां सां गॾु आहे। चवे थो त साईं दोस्त मीर हसन, मज़ार ख़ान जमाली, अहमद शाहाणी बि अव्हां जे हिन लोक अदब कचहरी जा इहे रंग पंहिंजे समाअतुनि ताईं आणे रहिया आहिनि। अव्हां जो हीउ प्रोग्राम जिद्दे में ॿुधी रहिया आहिनि। जमालुद्दीन साईं अव्हां जी महिरबानी। मीर हसन, मज़ार जमाली ऐं अहमद शाहाणी अव्हां दोस्तनि जूं बि वॾियूं महिरबानियूं, वॾा वड़ जो अव्हां असांजी हिन लोक अदब कचहरी में गॾु आहियो। असांजो दोस्त नज़ीर खोसो असांखे ॿुधे पियो उर्दन अमान सऊदी अरब में। अरब इमारात जे शहर अमान में नज़ीर खोसो असांजी हिन सिंधी लोक अदब निज लोक अदब कचहरी खे ॿुधी रहियो आहे। नज़ीर साईं अव्हां जा वड़, अव्हां जूं महिरबानियूं जो असांजी हिन सिंधी लोक अदब वारी कचहरी खे अव्हां ॿुधी करे ऐं असां सां गॾु हुजण जो अव्हां अहसासु ॾियारियो। मूंखे उमेदु आहे त असांजी हिन लोक अदब कचहरीअ में अव्हां असां सां गॾु हूंदा ऐं कचहरी जो बाक़ी हिसो बि पंहिंजे समाअतुनि ताईं ज़रूरु आणींदा।